जिने वाक़े गंबट में खबर ॾियनि पिया। गंबट प्रेस क्लब नेशनल हाईवे मोटरवे पुलिस बेड नंबर 28 पारां रोड सेफ्टी के हवाले से सेमिनार मुनक़िद किया वियो, जंहिंमें मोटरवे पुलिस के अमलदारनि समेत साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। नेशनल हाईवे मोटरवे पुलिस बेड नंबर 28 के DSP शौकत अली भट्टी, एडमिन ऑफिसर गुलाम यासीन जकरानी रोड हादसनि खां बचण बाबत सेमिनार के खिताब कंदे मुफ़ीद मशवरा पिण ॾिना। ड्राइविंग दौरान सीट बेल्ट जो इस्तेमाल ज़रूरी करण ऐं रोड जे क्रॉसिंग एहतियात सां करण जी हिदायत कई। हुन वधीक खिताब कंदे चयो त वालिदैन खे घुर्जे त हू पंहिंजनि घटि उमिरि वारनि नौजवाननि खे मोटरसाइकिल न हलाइण ॾियनि। वन व्हीलिंग खां रोकणु घुर्जे। रोड ते सफ़र दौरान एहतियात तदाबीर ते अमल करण सां क़ीमती जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि थियूं।